अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों एलियस अब्बासी किताब है कोट लखपत जो कैदी जेल डायरी लेखक रसूल बख्श पली जो किस्त 7 20 मई 1982 ईस्वी बदड़ फरीदा खान नाम लाहौर तां पई गाए पर धुन अक्सर साॻी अथसि। कलाम ख़ासि कोन्हे हूअं मूंखे संदसि आवाज़ु वणंदो आहे। राति वरी पहिरियों परो मुनीर जो अमीर इशारा पे ॾिनसि पुछियोमांसि छा ॻाल्हि आहे। चयाईं त लहंदे पेरनि में का कहिया पेर लहंदी न कर। ॿिन्ही खां पुछियुमि जंहिं पासे सिज उभरंदो आहे उनखे छा चओ। मुनीर जेको सियालकोट पासे जो आहे तंहिं चयो चढ़ंदा। अमीर जेको चनाब जे कचे जो आहे तंहिं चयो उभरंदा। उतर ॾांहुं इशारो करे पुछियुमि उनखे छा चओ। मुनीर चयो पहाड़, अमीर चयो पर्बत। दिलि में चयुमि असांजे ॻोठ पासे केतिरा माण्हू उतर खे जबल ऐं ॾखिण खे सिंध छॾीनि। मूं वरी पुछियो ॾखिण खे। मुनीर चयो ॾखिण ऐं अमीर चयो ॾखिण, बाक़ी उलहंदे खे ॿिन्हिनि लहंदो सॼो। जीअं असांजी क्लासिकी सिंधी शाइरीअ जो लहजो ॾखिण सिंध जो यानी लाड़ी आहे, तीअं पंजाब जी क्लासिकी शाइरीअ जो लहजो वरी लहंदे उलहंदे पंजाब वारो आहे। पंजाब जा लोक दास्तान हीर रांझो, सोणी मेहार, सती मुराद, मिर्ज़ा साहिबां बि लहंदे जे इलाइक़े जा दास्तान आहिनि ऐं संदन ॿोली उहा आहे जंहिंखे सिराइकी सॾिजे थो। बाबा फरीद, शाह हुसैन, बुल्ले शाह ऐं सुल्तान बाहू जे कलाम जो लहजो बि लहंदे वारो आहे। बहरहाल हाणे सिराइकी ऐं पंजाबी हिक ॿिए ते नरा खणियो बीठियूं आहिनि। के पोठवारी बि चवनि ऐं लिखनि था त संदन ॿोली हिकु मुस्तक़िल ॿोली आहे। डोगरी बि जुदा ॿोली लिखिजे थी ऐं उन में जुदा प्रोग्राम ईंदा आहिनि। पंजाबी दानिश्वर डोगरीअ खे बि सिराइकी ऐं पोठवारीअ वांगुरु पंजाबीअ जो ई हिकिड़ो रूप ठहिराइनि था। सिराइकीअ जी जुदा मुस्तक़िल ॿोली हुजण वारी ॻाल्हि त ख़ैर हाणे चङनि चढ़ी वई आहे। मज़ो इहो आहे त सिराइकीअ जे हामियुनि खे सरकारी क़ौमी ॿोलीअ जा अलमबरदार बि पुठ ठपरे खां उन सरकारी ॿोलीअ जा गुण ॻाराइनि था। होॾां पंजाबी अदीबनि खे सिराइकियुनि ख़िलाफ़ भड़काइनि था। चोर खे चइजे त चोरी कर ऐं धणीअ खे चइजे त घर संभाल। सियासी, इंतिज़ामी ऐं इक़्तिसादी हालतुनि बि सिराइकी ॻाल्हाईंदड़नि खे पंहिंजे ॿोलीअ लाइ ऐं उन जे वसीले पंहिंजी अलॻि शख़्सियत तस्लीम कराइण लाइ वेड़ करण ते मजबूर कयो आहे। उन पेचीदे मसइले खे चङी तरह सम्झण ऐं तस्लीम करण ऐं उनखे सिराइकी अवाम जे हक़ रसी सॼे पंजाब सूबे जी पोरियत अवाम जे इतिहाद ऐं सॼे मुल्क जे पोरियत अवाम जे फ़ाइदे में हल करण जी ज़रूरत आहे। क़ौमियत लाइ ॿोली अहम अंसर आहे, पर रुगो मादिरी ॿोलीअ जो फ़र्क़ु कंहिं क़ौम जे इतिहाद खे ख़तमु नथो करे। मादिरी ॿोलीअ जे फ़र्क़ हूंदे बि क़ौमियतूं ठहियूं आहिनि ऐं क़ाइमु रहियूं आहिनि। शर्त उहो आहे त सभिनी खे गॾियल क़ौमियत मां फ़ाइदो पहुचे। खटियो खाए फ़क़ीर, लठियूं जले भोलड़ो वारो कमु न थिए। 12 बजा ॾींहुं मानी खाधी अथमि। जालंधर स्टेशन ते रे रमज़ान मुक़दम खेसि मूंसां मिलण खां मन कई मतां खरी न पवे। हाई कोर्ट जी अपील बाबति राय पुछण आयो। सुभाणे लाइ चयोमांसि। कल्ह खां वठी गच वक़्तु हुन फाइल खे पढ़ियो ऐं मथसि कमु कयो अथमि। 1 foot up and 1 foot down, that is the way to London town. To see the king is his golden crown. नंढपिण में अलाए कहिड़े ज़माने में स्कूल में यादि कयल ई अंग्रेज़ी बैत जूं सिटूं अॼु चकर ॾींदे ओचितो यादि आयमि। हिकु पेर मथे ॿियो हेठि लंडन शहर जो रस्तो इहो पियो वञे। बादशाह खे संदसि सोने ताज सां ॾिसण लाइ वञिणो अथव त इहो रस्तो वठी वञो। सुल्तान बाहूअ चयो आहे दिलि दरिया समुंदरों ढोंगी कोन दिलांदियां जाने। दिलि जा दरिया समुंडनि खां बि ऊन्हा थींदा आहिनि। दिलि में पियल ॻाल्हियुनि खे केरु थो ॼाणे। तहतल शऊर जे समुंड जे तरे में अलाए कहिड़नि ज़माननि जूं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं, यादूं, उमंगूं ऐं ख़्वाहिशूं पयूं आहिनि। जन मां के कॾहिं ओचितो बेअख़्तियार बुड़को ॾेयो ॿाहिरि निकिरियो अचनि। के त शायदि माण्हू पाण सां क़बर में खणी वञनि ऐं पाण सां बि उन्हनि जे वजूद जी सची न कनि। आम माण्हू पाण सां सची कॾहिं थो करे सघे। माण्हूअ जे अंदर में जेके ख़्याल उधम मां ख़ौफ़ ऐं अंदेशा लिकल आहिनि से जे सभु कढी खणी शऊर जे थले ते रखे त जेकर उन्हनि सभिनी खे ॾिसी चरियो कोन थी पवे। उन्हनि उबतड़नि जे पाण में टकराव मां जेके धमाका थींदा तन खां पोइ कंहिंजी शख़्सियत सलामत बचंदी।
मुंहिंजी पुराणी डायरीअ में जॉन गार्डनर जी हीअ चवणी नोट थियल आहे, दानाईअ जी शुरूआति पाण सुञाण खां थींदी आहे। घणनि माण्हुनि लाइ दाना थियण जो सुवाल पैदा ई नथो थिए, छो त माण्हू जीअं जीअं वॾो थींदो वञे तीअं तीअं हू पाण खे फ़रेब ॾियण ऐं भंभलाइण जे फ़न में भड़ थींदो वञे थो। अधु उमिरि ताईं रसी असां मां घणा माण्हू पंहिंजो पाण खां भॻल कामयाब मफ़रूर ऐं रूपोश थी वञनि था। माण्हूअ खे जिस्मानी ऐं समाजी मजबूरियुनि, आदतुनि, अणॼाणायुनि ऐं बुज़दिलियुनि जी हिकिड़ी चाॿी भरिजो वञे ऐं पोइ हू चाकीअ जे उठ वांगुरु पियो वहे पियो वहे पियो वहे, तव्हांजो हिकिड़े ॾींहुं नेठि चाॿी खुटियो वञे ऐं हू पट ते फहक अचियो करे। उन विच में उहो पंहिंजे पर में वॾा टप ऐं छाल थो ॾिए, वॾा कम थो करे, वॾा छट पटनि सां हणे थो, पर कंहिं न कंहिं ॾींहुं आख़िर खेसि थोरो शक पइजो वञे थो त ज़माने जो मेलो घुमंदे केरु संदसि खीसो त कोन कटे वियो आहे। ॻिचीअ में हार पिया आहिनि, हथनि में रांदीका आहिनि, चपनि ते मेले जी मुर्क आहे, पर दिलि जो खीसो कटियलु आहे। मेले में तूं तनहा तनहा कंहिंखे ॻोल्हीं थो, अखि में ॻोढ़ा हथ में गजरा कंहिंखे ॻोल्हीं थो। अयाज़। इहे त उहे जेके वियल शइ जो विञाइजणु क़बूल करे उनखे वरी हथु करण लाइ ॻोल्हा करण जी फज़ूल जुरत ऐं जाखोड़ कनि था। घणा क़ाबिल ऐं कामयाब ज़माने साज़ त मञीनि ई नथा त के हू जो वियो हो, हू चवनि था सभु ठीकु ठाक आहे, असां त पाण ई हथु कयो ऐं ही लधो। पछाड़ीअ जो हू शाहूकारीअ पाण खे मञायो वञनि, वाकई सभु ठीकु आहे, कुझु बि कोन वियो, ऐं पोइ हू माणपे जा मोती ज़माने जे बाज़ार में विञायो फुरिजियो कंगाल थियो, सवाइ सचनि मुर्कनि जे, सवाइ सचनि लुड़कनि जे, सवाइ ताक़तवर प्यारनि जे, नफ़रतुनि ऐं पछतावनि जे घाणे में डोड़ंदा पाण खे कामयाब ज़ाहिर कंदा, सहकंदा ख़तमु थियो वञनि, ऐं पुठियां पाण जहिड़ा ॼणियो उन्हनि जे अखियुनि ते खोपा चाढ़ियो, ठाहे ॿधियो उन्हनि खे साॻिए या नए घाणे में रवां करियो वञनि, ऐं घाणो हलंदो रहे थो। फोरू तबिकनि जी चाकीअ जे कामयाब उठनि हथां हलंदड़ ज़ालिम ऐं वाहियात समाज जो घाणो। दुनिया में कहिड़ियूं बि तब्दीलियूं अचनि, छट पटनि सां लॻनि, नयूं हवाऊं लॻनि, नयूं मुदूं अचनि, वसूं थियनि, केच पची पवनि, पर ज़माने साज़ उठनि लाइ उहे खोपा, उहो पेचरो, उहो घाणो भॼी परे थियो। असीं कामयाब आहियूं, असीं ई कामयाब आहियूं। दुरियाई धार जे वढे वण जुदा कया, तन सुकनि कहिड़ी सार त के उठा मींहं मली रते। छा सुम्हण जी कोशिशि कयमि पर निंड न आई। पाण चङूं राति जो आराइनि सबबु हूअं बि निंड देरि सां थी अचे, ॾींहं जो सुम्हिबो त राति जो अञा बि देरि सां निंड ईंदी। आख़िर शब के हमसफ़र पढ़ियुमि, अञा त ठीकु पियो हले, अॻिते ॾिसूं त केॾांहुं थो मुंहुं मथो करे किरेसि। कंहिं सूलीअ कंधीअ जे उमेद त हिन तबिके जे माण्हुनि मां घटि रखिबी, पर वरी बि मतां भुलिजी पए। ईरान, इराक ऐं बर्तानिया ऐं अर्जेंटाइन अञा हिक ॿिए खे नराॾियो बीठा आहिनि। इकनामिस्ट खे इराक जो ॾाढो फ़िक्र आहे, चए थी त मन उन जे करे मिस्र अरबनि में वरी मक़बूल थिए। चए थी त मिस्र धमकी ॾिनी आहे त ईरान घणी घणी कई त असीं ख़ामोश न वेंदासूं। होॾां सऊदी अरब ऐं ॿियो सॼो इस्लामी उर्फ़ अमेरिकी साम्राज्य जो छाड़तू टोलो सऊदी अरब जी अॻुवाणीअ हेठि मिस्र खे वापसि अरब बिरादरीअ में शामिल करे पंहिंजो डॉलर परस्त धड़ो मज़बूत थो करणु घुरे, ऐं अमरीकी इसराइली रुजत परस्त जागीरदार नामनिहाद इस्लामी टोले जे अवाम दुश्मन साम्राज्य अॼु परस्त सियासत खे अरब जी साम्राज्य दुश्मन जमहूरियत पसंद अवाम ते मुसलत थो करणु घुरे। पर ईरान ऐं साम्राज्य दुश्मन अरब अवाम ऐं हुकूमतूं उन टिमूर्तीअ जी मुनाफ़िक ऐं मकार सियासत खे मुकमिल तौरु कामयाबु थियणु नथा ॾियनि। जंग जे इकनामिस्ट सां गॾु हिंदुस्तानी अंग्रेज़ी अख़बारुनि जा अंग्रेज़ी मज़मून बि नकुल करे ॾिना आहिनि। हिकिड़ो हिंदुस्तानी सिफ़ारतकार एस.एन. चोपड़ा पंहिंजे मज़मून में लिखे थो त पाकिस्तान भाए थो त जंग न करण जो मुआइदो करे मुफ़्त में सभु कुझु हासिलु करियां ऐं अॻिली धुर खे सखिड़ियुनि ॻाल्हियुनि ते टरकायां। इहो बि लिखियो अथसि त ईरान पाकिस्तान खे मुंझाए विधो आहे, इन मौजूदा हुकूमत खे पंहिंजी ज़िंदगीअ जी निमा शाम ते पतल सख़्तु दॿाउ हेठि आयल मुतलकुल अनान हुकूमत कोठियो आहे ऐं ॾांहुंसि कुझु नफ़्सियाती नरमी ॾेखारण जी सिफ़ारिश कई आहे। साफ़ी गिरीलाल हुसैन टाइम्स ऑफ इंडिया में लिखियो आहे त
हिंदुस्तान हाणे हिकिड़े इलाइक़े जी सरबराह ताक़त आहे। उनखे न रूस अॻियां लुलू चपू करणु घुरिजे न अमेरिका अॻियां। खेसि ॿिन्हिनि जी एॾी परवाह कान्हे जो हरू भरू ॿिन्हिनि सां पंहिंजी हिक जहिड़ी वफ़ादारी साबित कंदो वठे। खेसि घुरिजे त मंझाउनि जेको हिंदुस्तान खे घणो घुरे उनजो ओतिरो ख़्यालु रखे। जेको पाण खे छिके ते रखे उहो भले पंहिंजे घर ख़ुशि हुजे। हिन लिखियो आहे त 1971 ईस्वीअ में पाकिस्तान ॿ टुकर थियो ऐं हिंदुस्तान में अनाज जी खोट ख़तमु थी। उन जी अन जी खोट ऐं पाकिस्तान ॿई हिंदुस्तान लाइ मोतमार मुसीबत हुयूं, जंहिं खेसि रूस ऐं अमेरिका जो मुहताज बनाए रखियो हो। हाणे हिंदुस्तान पंहिंजे पेरनि ते आहे, वॾी ताक़त आहे ऐं खेसि उन हिसाब सां दुनिया में हलणु घुरिजे। संदसि गुफ़्तगू साफ़ हुजे ऐं घणी मिठ मिठ करण जी पॉलिसी तर्क करणु घुरिजेसि। मतिलबु त हमराह ॿोलियूं ई और पिया कनि। हेॾां अॼु अख़बारुनि में आयो आहे त ग़ैर जमाती चूंडूं थींदियूं, मार्शल लॉ रहंदो, सदर मोहतरम बि बदस्तूर सदर रहंदो। सुभान अल्लाह फबिअलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा भला पंहिंजे रब जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि खां इनकारी रहंदा ईंदा। मतिलबु त या सिज खुटे या ॿिज खुटे, विच वारी ॻाल्हि थियणी कान्हे। यारनि जो ॾोह कोन्हे, परियां बि के पुछण वारा आहिनि या न। ही माल ख़ज़ाना हथियार पवार उन्हनि लाइ त कोन ॾिना अथनि त अव्हांखे जॾहिं वणे तॾहिं माल भाॻियनि जे हवाले करे गंदी कुल्हे ते रखी थियो राही। वीचारो वियतनाम वारो थियो, कंबोडिया वारो, लान नोल, ईरान वारो शाह ऐं ॿिया बि त आख़िर हुआ। बिन मथां वरी वियनि तॾहिं बि पछाड़ीअ ताईं बि ॿी ॿोली कान कयाऊं। साम्राज्य जी सौंपियल ड्यूटीअ ते पूरा रहिया तां जो जॾहिं आख़िर मथां मोकल मिलनि तॾहिं इज़त आबरूअ सां मोकिलाए चोकलाए वञी अमेरिका में पंहिंजनि नवनि कखनि भीड़ा थिया। हयाती कुदरत जे वस आहे, शाह वीचारो मोकिलाए वियो, बाक़ी थियो ऐं लान नोल अॼु बि वॾी इज़त सां अमेरिका में दलाल बणिया वेठा अलरलियूं कनि। कमाए वञी वेठा आहिनि, ईअं सखणा कोन विया आहिनि। सभु को कम जो मिट आहे, चम जो मिट को बि कोन्हे। मुल्कनि जा कम आहिनि, कॾहिं रहनि था त कॾहिं नथा रहनि। बंदे जे वस कोन्हे, सभु कुदरत जे वस आहे। सो मुल्क ख़ुदा कंदो त रहंदो, पर जे हेॾां या होॾां थियो त बि पाण वारा इनशा अल्लाह जेके वचन करे वेठा आहिनि से पछाड़ीअ ताईं पाड़ींदा ऐं पोयूं पेर कोन ॾींदा। जेसीं मुल्क में को साह हूंदो तेसीं मंझाउसि हथ इनशा अल्लाह कोन कढंदा। बाक़ी कम आहिनि कादर ते, लथे पथे थियो ऐं लान नोल वारो घस त अॻे ई ॾिठल आहे। अमेरिका आयो आहे त मोकल, अमीर आयो आहे त मोकल ॾींहुं त जेल जी इस्पताल वञा। अॻे कूड़ करे भॼी वेंदो हो ऐं कलाकनि जा कलाक ॿाहिरि वञी पियो कचहरियूं कंदो हो। सो मूं रोकियो अथमांसि, हींअर बि नंबरदार खे चयो अथमि त कंपाउंडर खे वठी अचु, जे बीमार आहे त इलाजु थिएसि, जो बहानो कयो अथसि त मूसो पुॼेसि। ॿियो वस नथो हले त जंहिं झल ॾिनो आहे तंहिं मां त हथ आउं बि न कढां। सरकार नामदार जी कावड़ मूं ते, मुंहिंजी अमीर ते, अमीर जी ॿिलीअ ते ऐं ॿिलीअ जी टाइगर ते। जंहिंजी जेतिरी पहुच हुजे मिड़े ई कमु त हलाइणो आहे न। कंहिं न कंहिं मां त कावड़ कढणी आहे न। परीहं ॿियो अस्पताल वञिणो आहे, ॾिसूं छा थो थिए। रेडियो तां हिंदुस्तान जे चूंडुनि जा नतीजा पिया हलनि। इजो तालो लॻो आहे, शयुनि जी ॻोल्हा, वक़्त ते जेका शइ ॻोल्ह सा न लभे। हूअं शयूं लतुनि में पियूं लॻंदियूं, कम वक़्तु कोन हूंदियूं। परीहं 3 सालनि खां पोइ लाहौर शहर जूं ॾींहं ॾिठे सड़कूं ॾिसबियूं। जेल में उन्हनि औरतुनि जे जज़्बनि जो अहसासु थिए थो जेके या उमिरि चइनि भितियुनि में जीअरे दफ़न आहिनि। कमाकुमीअ हैदराबाद स्टेशन लाइ घणे ई मथा ॾिना अथमि पर मिले ई नथी। मिलंदी उन महिल जॾहिं स्पोर्ट्स मैगज़ीन हलंदी हूंदी या को अलाह जो प्यारो हिन दुनिया जे फ़ानी हुजण जो सबक़ु ॾाढे मुखरज सां ॾेई रहियो हूंदो। उर्दू सर्विस रमज़ान जी ड्यूटी लॻी आहे, निमाज़ पढ़णु वियो आहे, ज़ाल मारे आयो आहे, मोमिन आहे, 2-3 दर्जा उर्दू पढ़ियल आहे, पंजाबी हारी माण्हू आहे। हिकिड़े ॾींहुं मूंखां निहायत मासूमियत सां पुछियईं, साईं ॿियूं ॻाल्हियूं ठहियो, पर हूअं जेकी दुनिया में थिए पियो सो सभु रब जे हुकुम सां थिए थो या माण्हूअ जी पंहिंजे वस में कुझु आहे? भला मज़हब जूं ॻाल्हियूं सही आहिनि या न? भला फलाणी ॻाल्हि, भला फलाणी ॻाल्हि। हिकिड़े ॾींहुं मूं आख़िर चयुसि, रमज़ान ॻाल्हि ॿुध, न तूं आलिम आहीं न आउं, न तोखे ग़ैब जी ख़बर न मूंखे।
गुनहगार बंदा आहियूं, गुनाहनि में गुता पिया आहियूं। अहिड़ा सवाल पुछी हरू पाण खे ऐं मूंखे वधीक गुनहगार न कर। अलाए बेअक़लीअ विचां कंहिं दुॿण में फासी पऊं, पोइ हितां बि वञूं हुतां बि वञूं। हूअं जे अकुल मूजिबि पुछी थो त बराबरि फलाणी ॻाल्हि जा तो पुछी आहे, सा अकुल ऐं मौजूदा इल्म मूजिबि थियणु सारो ई कान्हे। फलाणी ॻाल्हि साइंस मूजिबि बिल्कुलु ग़लति, बल्कि ॿाराणी ऐं खिल जहिड़ी सम्झी वञे थी। उन जा के दलील ही था ॾियनि, पर पंहिंजो कमु आहे अक़ीदे सां। अक़ीदो ऐं अकुल हिक ॿिए जा वेरी आहिनि। अकुल ते हलंदासीं त कम ई लही वेंदा। वॾनि जे नक्शे क़दम ते हलंदे अखियूं पूरे जेकी मञणो आहे सो मञूं था, वधीक पाण ॼाणे संदसि कमु, पर हू थो मञे। जॾहिं अचे तॾहिं फॾा खणियो बीठो आहे। ख़ुदा साञा ॾींदुसि, अकुल ऐं साइंस जे मुक़ाबले में जेकी आयतूं ऐं हदीसूं सॻोरियूं यादि ईंदियूं आहिनि, उहे बि बयानु कबियूं आहिनि। बाक़ी ॿियो माण्हू छा थो करे सघे। निमाज़ पढ़ण वियो आहे, इजो थो अचे, अची खंघकार करे शुरू थींदो, अच्छा जनाब मैंने अर्ज़ किया था। दिल्लीअ तां मिर्ज़ा साहिबां पियो ॻाइजे, ही जुरत मुक़ाबले ऐं सरमस्तीअ जो सुर आहे। मिर्ज़ा चवे थो, मेरी बक्की घोड़ीअ जो नालो, तूं डर न फ़रिश्ते ते मैथूं डरे ख़ुदा। मुंहिंजे घोड़ीअ खां फ़रिश्ता डिॼनि था ऐं मूंखां ख़ुदि ख़ुदा डिॼे थो। नऊज़ बिल्लाह मिन शर ज़ालिक। 21 मई 1982 ईस्वी सुबुह जा 7:20। अर्जेंटाइन बाबति ख़बरूं ॿुधण लाइ BBC रखी हथ में, आवाज़ु नथो अचे। 2-3 मिंटनि में उर्दू ख़बरूं ईंदियूं। केरला कांग्रेस वारनि जी गॾियल महाज़ खटियो आहे। हिमाचल प्रदेश में कांग्रेस शायदि हाराए पई। जनता हथां ओलह बंगाल जी पोज़ीशन अञा ज़ाहिर कान्हे। बहरहाल अञा ॻाल्हि घणी साफ़ कान्हे। चीनी भारती ॻाल्हियूं कल्ह ख़तमु थियूं आहिनि। ॾिसिजे थो त भारत सरहदी सवाल खे बुनियादी अहमियत ॾिए थो, या घटि में घटि भारतीय अवाम अॻियां ॾींदो नज़र अचणु चाहे थो। सरहदी सवाल भारत जो मसाइल कश्मीर आहे, जंहिं बाबति अजाई नरमी कंदे का बि सरकार नज़र अचणु नथी चाहे। रूस चीन ते इल्ज़ाम हयो आहे त उहो सुलह खां नटाए रहियो आहे ऐं अजाई फॾे जहिड़ा शर्त विझी रहियो आहे। भांइजे थो त घटि में घटि चीन ऐं भारत माठ मिठीअ में हिक ॿिए सां सख़्तु छिकताण घटाए रहिया आहिनि। उन जा तमामु बुनियादी नतीजा निकिरंदा। अॻिते हली शायदि रूस ऐं चीन जे विच में बि छिकताण थोरी घटि थिए। रूस जे ठाह जी आछ जो चीन खे फ़ाइदो थींदो ऐं अमेरिका खे नुक़सानु थियो आहे, जो अमेरिका खे ताइवान खे नवां हथियार ॾियण जे मसइले ते पोइते हटणो पियो आहे। अर्जेंटाइन में सुलह न थियो त अमेरिका लाइ लातीनी अमेरिका में फुरड़ीअ मां फटु थी पवंदो, जेको जॾहिं छुटे होश कोन मिलियो। राति कुझु निंड आई, कुझु न। राति जो विंजुसि, अॼु जुमो आहे, वार लहराइणु घुरिजनि। हजाम हमेशह ग़लति टाइम ते थो अचे। अलाए छो 12 बजे ताईं खून वारी अपील जी मुफ़्त में मुसीबत बि ॻिचीअ मां कढणी आहे। रोज़ पियो माण्हू अचे त छा थियो। 7 कम छॾे महिनत बि करियो ऐं हर हर पुछ पुछां खे बि मुंहुं ॾियो। माण्हू ॻाल्हि करियो ॼण ॾोही थियो पए ऐं वते बहाना ॾींदो। अहिड़ी हालत में मूंखां त कावड़ सबबु कमु ई न पुॼंदो आहे। ईअं लॻंदो आहे त जंहिं जबर ऐं नाइंसाफ़ीअ ख़िलाफ़ु माण्हू सॼी उमिरि विढ़ंदो रहियो आहे, सो मासूमियत, मजबूरी ऐं मज़लूमियत जे वेस में माण्हूअ जे मथां सोटो खणी अची बीह रहियो आहे। किथां बि को हाल अहिवाल कोन आयो आहे, न ख़बर न ख्वाब, न को ओठी आयो। सभु ख़त ज़ब्त थिया पिया आहिनि, न हुतां हिते अचनि न हितां वञनि। नंढड़नि पहिरियों दर्जो पढ़ंदड़ ॿारनि जा माकोड़नि जहिड़ा लीका बि ॾिसणु नथा ॾियनि त मतां कोड ॿोलीअ में का ख़ौफ़नाक ॻाल्हि हुजे। 4 बजा शाम 2-3 कलाक लॻातार महिनत करे मस रफ़ लिखियल राय फेर कई अथमि। दिलि में सो खयो अथमि त वरी तकिड़ो अहिड़ो कचो कमु कोन कंदुसि। हाणे वञी केस सम्झो अथमि त केस सचो थी सघे थो, पर जंहिं नमूने ॻाल्हि कई वई आहे सा सरासर कूड़ी आहे। BBC तां हिंदी ख़बरूं पियूं अचनि, रेडियो बि चट आहे ऐं मौसम बि ख़राबु आहे। बहरहाल बर्तानिया फाकलैंड में कार्रवाई कई आहे, पर ऐलान वरी बि जंग जो न, पर फ़क़ति दॿाउ वधाइण जो आहे। सेक्रेटरी जनरल बि पंहिंजी नाकामीअ जो ऐलान कयो आहे, पर अञा बि मुमकिन आहे त अमेरिका विच में पई ॿिन्हिनि ते थोरो करे
हूअं अंग्रेज़ फाकलैंड में लथा पिया आहिनि, पर अॼुकल्ह सिफ़ारतकारीअ जो फ़न अॻिते वधीक आहे। अञा बि कुझु इम्कान थी सघनि था त कंहिं ठाह जा, छो त घर जो घोटालो आहे। बहरहाल ॾिसिजे, सवेल बाबा रफ़ीक आयो हो ऐं रामायण जी कहाणी ॿुधाए वियो त कीअं राम ऐं लक्ष्मण खे बनवास मिलियो, कीअं हनुमान सॼो मसइलो हल कयो, समुंड में पथर विझी जानवरनि रस्तो बनायो। कोरुअनि जो बि किसो ॿुधायई, कोरुअ जो बि किसो ॿुधायई। हालांकि ॿई मुंहिंजा कुझु ॿुधल पढ़ियल आहिनि, पर जेल जे हिन पोड़े मुहाज़िर सिपाहीअ जे मुतालीअ जी हिमत अफ़ज़ाई करण लाइ वेठो ॿुधां। हूअं कनि ॻाल्हियुनि जी मूंखे ख़बर हुई बि कान। मसलन समुंड में पथर उछलाए जानवरनि रस्तो बनायो, सा ॻाल्हि मूंखे मालूम कान हुई। मंझंदि सां पाणी भरण जी ॻाल्हि ॿुधायई। सुबुह जो शाकिर शाह करामतुनि जो दास्तान ॿुधाए वियो आहे त कीअं खेसि दुआउनि सां पुटु ॼाओ ऐं कीअं हिन 1965 ईस्वीअ जे जंग में जोहर ॾेखारिया। बाबा वीचारो पछाड़ीअ ताईं सदाईं पंहिंजे मुर्शिदनि जूं करामतूं ऐं संदनि बारे में ख्वाब ॿुधाइण लाइ बेचैन रहंदो हो। न ॿुधिबो हो त कावड़ जी गारियूं ॾेई असांखे तड़े कमरे मां ॿाहिरि कढी छॾींदो हो। दड़का ऐं गारियूं खाई बि घर मां तड़जी बि असां पंहिंजे मुर्शिदनि जूं करामतूं न ॿुधियूंसीं पछाड़ीअ ताईं न ॿुधियूंसीं। हाणे वेठा शाकिर शाह जूं करामतूं ॿुधूं ऐं कंध लोॾियूं। शाकिर शाह हिन क़ैदे तनाईअ में हिकु वॾो आलिम फाज़िल फ़िलसुफ़ थो लॻे, न त इजो तो अमीर ॿिलीअ जूं सॼे ॾींहं जूं कारगुज़ारियूं ॿुधाइणु शुरू करे, या इजो थी पासे वारी लाउड स्पीकर तां मस्जिद जे चंदे लाइ गजगोड़ शुरू थिए। राति जो बि माठ कान्हे उन वीचारे लाउड खे। इजो शुरू थी वियो, रुगो नालो वठण जी देरि हुई।